अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी में भली कार मां हां मुबशिर सोलंकी। सबका पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान सां ॻाल्हियूं करे रहिया आहियूं। ईरानी क़यादत बेताबी सां डील चाहे थी पर चवण खां डिॼे थी। वाशिंगटन में ख़िताब कंदे डोनाल्ड ट्रंप दावा कई आहे त ईरानी क़यादत डील जो चवंदी त पंहिंजे माण्हुनि जे हथां मरंदी। खेनि डपु आहे त जे डील न थी त अमरीका हथां मारिजी वेंदा। अमरीका ईरान के वधीक सख्त हमलनि जी धमकी ॾेई छॾी। व्हाइट हाउस जी तर्जुमान कैरोलिन लेविट चयो आहे त ईरानी क़यादत शिकस्त तस्लीम न कई त वधीक सख्त हमला कया वेंदा। 5 ॾींहनि जे टाइम लाइन में वाध थियण जो फ़ैसिलो सदर ट्रंप ई करे सघे थो। व्हाइट हाउस जी तर्जुमान वधीक चयो आहे त ईरान ग़लत फ़हमियुनि खां बचे। ईरानी प्रॉक्सीज़ खे कमज़ोर करे रहिया आहियूं। ख़िते में तेल जी क़ीमतुनि खे मुस्तहकम बणाइण लाइ कोशिशूं वरितियूं पिए वञनि। ईरान अमरीका सां ॻाल्हियुनि जी तरदीद करे छॾी। ईरान जे परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची चयो आहे त अमरीका सां का बि ॻाल्हि ॿोल न पई थिए। अमरीका मुख़्तलिफ़ सालिसी ज़रिए पैगाम उमारे रहियो आहे पर सालिसनि ज़रिए पैगाम मोकिलण ॻाल्हियूं न आहिनि। अब्बास इराक़ची वधीक चयो आहे त ईरान जूं आला अख़्तियारियूं तजवीज़ जो जाइज़ो वठी रहियूं आहिनि। जंग जो मुस्तक़िल ख़ात्मो ऐं नुक़सान जो अज़ालो चाहियूं था। पाड़ेसरी मुल्कनि लाइ पैगाम आहे त उहे अमरीका सां वेझो रखनि। राधण वेझो जवाबदार घरवारी खे छुरियूं हणी क़तल करे छॾियो। ॻोठ वाधा मोरी में 2 ॿारनि जी माउ मिसमात रेशमा पंवर बेदर्दी सां क़तल। ॻोठाणनि जवाबदार मुड़ुस ग़ुलाम नबी पंवर खे पकड़े सीहड़ पुलिस हवाले करे छॾियो। मक़तूला जो लाश इस्पताल मुंतकिल। इस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बैदि वारसनि हवाले।